समूरे मुल्क जी कंदकोट में भी 14 अगस्त की तैयारियों तेज। नंढा वॾा खरीदारी में मसरूफ़ दुकान गाड़ियों झंडन से सिंगारियों वयूं। उन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे मीर हसन मलिक। सॼे मुल्क जी कंदकोट में भी 14 अगस्त की तैयारी शहरी मौजूदारी में समझ में छा थियो। 14 अगस्त करीब आई आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। हिन 14 अगस्त ते पाकिस्तान आज़ादु थियो। असांजा नंढा ॿार जेको आहे झंडा झंडियूं वठण आया आहियूं हिते। हिन ॾींहं खे जेको आहे असां ईद खां वधीक ॾींहुं मल्हाईंदा आहियूं ऐं असांखे ॾाढी फ़ख़्रु थींदो आहे हिन ॾींहं जॾहिं हे ॾींहुं ईंदो आहे। असां दिलि में ॾाढी ख़ुशी थींदी आहे त वाक़ई असांजो मुल्क हिकु ख़ुदि मुख़्तियार मुल्क आहे। असां हिन में आज़ादु आहियूं। काज़ी आज़म मोहम्मद अली जिन्ना जी बेपनाह जेकी आहे महिनत खां बाद में ही पाकिस्तान असांखे मिलियो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी आहे। जी ॾिसो सॼे मुल्क जी जेको आहे त 14 अगस्त जी तयारी ज़ोर ऐं शोर सां हली रहियो आहे। 14 अगस्त जेको आहे जश्न आज़ादी मल्हाइण जे ख़ातिर असां पाण बि निकिरी आया आहियूं। रोडनि ते पंहिंजे परिजननि खे बि वठी आया आहियूं। हिन 14 अगस्त खे जेको आहे असां भरपूर नमूने सां मल्हाइण लाइ जेको पंहिंजे घर ऐं जेको आहे पंहिंजे दीवारनि ते शहर खिड़कियूं आहिनि उन्हनि खे बि सजाईंदा आहियूं। छो जो 14 अगस्त जेको आहे त काइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना 14 अगस्त ॾींहुं जेको आहे असांजे मुल्क खे आज़ादु कयो। असां पंहिंजे मुल्क जी आज़ादी जे तौरु जेको आहे मुल्क खे आज़ादु तौरु मल्हाईंदा आहियूं। 14 अगस्त जेको आहे त असां रैली में शरीक जी सही। असां 14 अगस्त मुबारक हुजनि तव्हां सभिनी पाकिस्तानियुनि खे। 14 अगस्त खे असां ईद जीअं मल्हाईंदा आहियूं। 14 अगस्त ते असां घरनि खे ऐं दुकाननि खे सजाईंदा आहियूं। पाकिस्तान जिंदाबाद, पाक फ़ौज जिंदाबाद। हलवा शहरी मुगाली दुकाननि ऐं झंडनि जे लॻा आहियूं। झंडा झंडू बि घर में सजाईंदा आहियूं।